अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर ही ॾिसो तव्हांखे पाणी नज़र अचे थो। हे पाणी इतां ई निकिरे थो, ही चश्मे जो हंधु आहे। ठीकु आहे, अंदरां किथां थो अचे अल्लाह खे ख़बर। हिते माण्हू बीमारनि जे लाइ तड़ुक लाईंदा आहिनि, बाक़ी शफ़ा त अलाह थो ॾे। शफ़ा ॾियण वारी ज़ात मुंहिंजे मौला जी आहे। उहो इंसान जे हथ बि ॾिनी अथई, पाणी जे हथ बि जे हथां बि शफ़ा थिए थी, त कंहिंखे किथां कंहिंखे कीअं शफ़ा मिले थी। हे वरी बि ॾिसी छॾियो पाणी कीअं थो निकिरे। हे ॾिसो ही पाणी कीअं थो निकिरे। ही पाणी ॾिसो, हे चश्मो आहे। ठीकु आहे, हे पाणी बस हितां ई थो निकिरे। वाह वाह, रंगे जा रंग न वाह। आओ इहो पाणी वहंदो 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 ॿाहिरि थो वञे। ही हिन तरफ़ ते पाणी थो वञे। ॾिसो ही पाणी वहे थो। हे जबल जो दीदार बि कयो, चौधारी जबल आहिनि। ठीकु आहे, पाणी उहो हेॾां थो अचे, उहो हेॾां, उहो ॾिसो हे हीअं थो वञे। सो हाणे मोकिलियूं था असांखे वरी हितां जामशरी रवानो थियणो आहे। वरी उन खां बाद कराची वेंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर लकिन जो चश्मो सेवण सिंध अल्लाह भाई।